ॿी ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में कराची टेस्ट दिलचस्प मरहले बाद ड्रा थी वई। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में कराची टेस्ट दिलचस्प मरहले बाद ड्रा थी वई। न्यूज़ीलैंड खे मैच खटण लाइ 1 विकेट ऐं पाकिस्तान खे 15 रन्स घुर्बल हुयूं। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं त ख़राब रोशनी सबबि मैच वक़्त खां अॻु ख़तम थी वई। अहिड़ी रीति ॿी टेस्ट मैच सां गॾु सीरीज़ बि ड्रा थी वई। न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे मैच खटण लाइ 319 जो हदफ़ ॾिनो हो। क़ौमी टीम 9 विकेट जे नुक़सान ते 304 रन्स ठाहे सघी। जॾहिं त सरफराज़ अहमद शानदार सेंचुरी स्कोर कई। 118 रन्स जी इनिंग खेॾी आउट थियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में कराची टेस्ट दिलचस्प मरहले बाद ड्रा थी वई। न्यूज़ीलैंड खे मैच खटण लाइ 1 विकेट ऐं पाकिस्तान खे 15 रन्स घुर्बल हुयूं। अवां खे ॿुधायूं पिया त ख़राब रोशनी सबबि मैच वक़्त खां अॻु ख़तम थी वई। अहिड़ी रीति ॿी टेस्ट मैच सां गॾु सीरीज़ बि ड्रा थी वई। तफ़सील मालूम कंदासीं। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी मुजाहिद। जी रोशनी, ॿिनि टेस्ट मैचेस ते ॿधल सीरीज़ जेकी पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड टीमुनि में हुई, उहा अॼु उनजी ॿी टेस्ट मैच जो 5हों ॾींहुं आहे। दिलचस्प ॾींहुं रहियो। हिकु मौक़े ईअं महसूस पियो थिए त ॼण न्यूज़ीलैंड टीम हिन मैच में कामयाबी हासिल कंदी, पर जहिड़ी तरह सां सरफराज़ अहमद बैटिंग कई उन मां ईअं महसूस थियो ॼण पाकिस्तानी टीम हिन टेस्ट मैच में कामयाबी हासिल कंदी। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पहिरें ॾींहुं जेको टॉस खटी बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो न्यूज़ीलैंड, उन पंहिंजी पहिरीं इनिंग में 449 रन स्कोर कयूं, जंहिंमें सभ खां नुमाया डेवॉन कॉनवे रहियो जंहिं 122 रन जी इनिंग खेॾी। ऐं उन खां पोइ पाकिस्तान जी बॉलिंग जी अगरि ॻाल्हि कजे त उन में 4 विकेटूं हासिल कयूं। इब्रार अहमद 3 विकेटूं, आगा सलीम ऐं 3 विकेटूं नसीम शाह हासिल कयूं। पाकिस्तान पंहिंजी पहिरीं इनिंग में 408 रन स्कोर कयूं, जंहिंमें सऊद शकील 125 रन जी इनिंग खेॾी नॉट आउट रहियो। 408 रन इनिंग ठाहिण खां पोइ न्यूज़ीलैंड खे 41 रन जी बरतरी हासिल थी ऐं न्यूज़ीलैंड जी उन बॉलिंग लाइन में एज सोधी ऐं हुन सां गॾु एजाज़ पटेल 3 विकेटूं हासिल कयूं। न्यूज़ीलैंड जी टीम जारियाना बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। ॿी इनिंग में 277 5 विकेटुनि जे नुक़सान ते इनिंग डिक्लेयर करी। वॾो बोल्ड डिसीजन टिम साउथी जो, जंहिं थोरे टारगेट हासिल करण खां पोइ टारगेट ॾिनो पाकिस्तान खे मैच खटण लाइ 319 रन जो। त 277 रन स्कोर करण में टिम ब्रूनडेल ऐं उन सां गॾु माइकल ब्रेसवेल 74 रन जी इनिंग खेॾी। न्यूज़ीलैंड जे पारां पाकिस्तान पारां मजमूई तौर ते 5 बॉलर नसीम शाह, मीर हमज़ा, इब्रार अहमद, हसन अली ऐं आगा सलमान 1 विकेट हासिल कई। 319 रन जो टारगेट गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान खे मिलियो ऐं पाकिस्तान जो बग़ैर रन ते 2 रांदीगर आउट थिया। अॼु पाकिस्तान जी बैटिंग जी शुरूआत थी त शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो नज़र आयो कप्तान सरफराज़ अहमद पारां, जंहिं पंहिंजे टेस्ट कैरियर जी 4हीं सेंचुरी स्कोर कई ऐं टॉप स्कोर कयो। इन खां पहिरियों बि 2014 में हुन पंहिंजी 3 सेंचुरी स्कोर कई। न्यूज़ीलैंड खिलाफ़ 112 रन। अॼु उन 118 रन जी इनिंग खेॾी ऐं उन सां गॾोगॾु जेकी आख़िर में ईअं महसूस थियो जिन में नसीम शाह जेकी जारियाना बैटिंग कई 11 बॉलनि ते 15 रन स्कोर कयूं, उन वक़्तु महसूस थिए पियो त पाकिस्तान शायदि हिन मैच में कामयाबी हासिल करे। पर ओवर पूरा थियण खां पोइ जेको डिसीजन हो एम्पायर जो, उन्हनि मैच ख़तमु कई। हालांकि मुक़ररु 3 ओवर अञा बाक़ी हुया। इनिंग डिक्लेयर ख़तमु करणी पई एम्पायरनि खे। 304 रन स्कोर करण में पाकिस्तान जी टीम कामयाबी हासिल कई ऐं माइकल ब्रेसवेल जेको आहे सो न्यूज़ीलैंड टीम तरफ़ां उन 4 विकेटूं हासिल कयूं। टिम साउथी ऐं एज सोथी जे हिसे में 1 विकेट आई। त अहिड़ी तरह सां ॿिनि टेस्ट मैचेस ते बदिल जेकी टेस्ट सीरीज़ हुई न्यूज़ीलैंड ऐं पाकिस्तान विच में, उहा मुकमल तौर ते ड्रा थी वई ऐं शानदार परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो सरफराज़ अहमद पारां नज़र आयो। न सिर्फ़ु हुन मैन ऑफ द मैच हासिल कयो, पर मैन ऑफ द सीरीज़ बि रहियो। 4 सालनि खां पोइ हुन टेस्ट टीम में वापसी कई ऐं शानदार अंदाज़ सां हुन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। त हाणे टेस्ट सीरीज़ बराबरि थियण खां पोइ 3, 11 ऐं 13 तारीख़ ते ॿिन्ही टीमुनि विच में 3 वनडे मैचेस ते बदल सीरीज़ शेड्यूल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नासिर मुजाहिद सोलंकी हिन हवाले सां तफ़सील ॾिना आहिनि।